सखर पुलिस शहीद कयल साफ़ी जान मोहम्मद महर जी मुख्य कातिलनि खे 74 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न करे सघी। सिविल सोसाइटी ऐं बबरलो जे सहाफ़िन पारां एहतजाज में शिरकत। हक़ीक़ी कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सखर प्रेस क्लब आॾो प्रेस क्लब जे नायब सदर लाला शहबाज पठान जी अॻवानी में 74 ॾींहं बि सखर जे सहाफ़िन अलामती एहतजाजी बुख हड़ताल वारो सिलसिलो जारी रखी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते सखर प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी शहजाद ताबाणी, ख़ालिद वांबर, जलालुद्दीन भयो, उमर सुमरो, कामरान शेख, सलाउद्दीन कुरैशी ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाणनि चयो त शहीद जे विछोड़े खे 74 ॾींहं थी विया आहिनि। एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, ख़ातिरियूं करायूं वयूं, पर कातिल गिरफ़्तारी खां बचियल आहिनि, जेका हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। अफ़सोसनाक ॻाल्हि पिणु आहे। एहतजाज में सिविल सोसाइटी जे अॻवान डॉक्टर नज़ीर खोखर, मोहम्मद परियल, बबरलो जे अॻवान डॉक्टर नज़ीर खोखर, मोहम्मद परियल, बबरलो जे सहाफ़िन हैदर मस्तोई, कामरान भट्टी, इमरान मस्तोई, इरफान मंगी, कामरान मस्तोई ऐं ॿियनि शिरकत करे यकजहती जो इज़हार कयो ऐं मुतालबो कयो त सखर जे बहादुर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे मुख्य कातिलनि जी गिरफ़्तारी करे सहाफ़िन ऐं वारसनि में बेचैनी ख़त्म कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची